सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो साइन तकरीबन 100 साल पुरानी गाल आहे। अमेरिका में तजर्बो कयो हिकिड़े खे फाई जी सज़ा सभिनि खे तजर्बो कंदा उनजूं अखियूं कयूं बंदि उन तो तोखे इंजेक्शन ॾींदासीं राति जो इंजेक्शन ॾींदासीं उनजे बाद तोखे नाक जो डंग हणाईंदासीं ऐं नाक जे डंग में तोखे माराईंदासीं। तव्हांजो मौत वांगुरु कुर्सी ते विहाए करे उनजूं अखियूं बंदि करे हिकिड़ी बसि पिन खणी करे उनखे सिर्फ़ु टच कयो। पोइ जीअं उनखे पिन टच कयो उनखे महसूसु छा मारे कोबरा सां विया छॾियो डंग डंग तो हिकदमि उनजे पूरे जिस्म में ज़हर फैलिजी वियो ऐं उनखे तड़पी तड़पी कुझु सेकंडनि में मरी वियो। ॿियो वीक वीक पिन कुझु न पवंदो। जॾहिं असांजे दिमाग़ खे प्यार श्रद्धा विश्वास चङाई भरियल हूंदी आहे ज़हर अमृत में बदिले ऐं जेकॾहिं ख़ौफ़ परेशानी तकलीफ़ तनाव टेंशन ख़राबी भरियल हूंदी असांजो दिमाग़ पहिरियों थियणु शुरू तो असांजे लड़की जी बारे में कोई था उनकी माई हुई उनखे नांग डंग कयो गाड़ीअ वॾो जीअं डंग कयोसि त बेफ़िक्री हुई नांग ओड़ी बात नांग ऐं डंग पाणी खणी करे नांग खे उछलाए करे पंहिंजे हथ सां मारे करे उछलाए छॾे नांग मां छा कंदी बिल्कुलु बेफ़िक्री वेठी कुझु बि जेको बि अचे नांग मां छा कंदी तव्हांजो 3 ॾींहं जे थिया उनखे कुझु बि कोन्हे जेको अचेसि पहिरियों बेफ़िक्री खाईंदी पींदी घुमंदी सभु वेंदी आहे सभु आवाज़ ईंदी वेंदी मां नांग खे उछलाए छॾी कुदरती मुंहिंजी माउ खे पतो त मुंहिंजी धीउ खे जेको आहे नांग खाधो आहे हो त माउ उहो चढ़ी करे आई जीअं आई साम्हूं धीउ वेठी हुननि खे जीअं ॾिठे धीउ खे त मां हिकदमि चए ओ बाबा कारीगर जी मां रड़ के कारियर खाधो त कीअं बची मुंहिंजो हा मां कारियर ख़ौफ़ में मायूं पे मरी वई जेका सो ख़ौफ़ हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे जॾहिं नांग खे 3 ॾींहं अॻु खाधो पोइ उन वक़्तु कोन खाधो ऐं सभिनी खे बेफ़िक्र ॻाल्हि बि वेंदी कंदी बि वेंदी कोई लड़की जी ॿाहिरि में पोइ मां ख़ौफ़ में हुई कारियर चयो हा मां कारियर विया